शहीद मेमण ॿुधे बलोचिस्तान में शहीद मेमण बिल्कुलु जेको आहे उहो किडनैप थियल आहे। पोइ इहो त कोन्हे को हितां सभु मेमण या सिंधी सभु गॾिजी जेके आहिनि उहे निकिरनि हथियार खणी ऐं बलोचिस्तान जेको आहे उहे वञनि। सो इहे रवायतियूं ग़लति रवायतियूं आहिनि, इहे रवायतियूं न पढ़णु घुरिजे। ऐं क्राइम त इहो आहे त असांजूं सरहदूं जेके आहिनि उहे मिलियल आहिनि, गॾियल आहिनि। पंजाब हुजे, बलोचिस्तान हुजे, सिंध हुजे या बलोचिस्तान हुजे ऐं बलोचिस्तान पंहिंजो पंजाब हुजे या होॾां पंहिंजो KP हुजे। सो इहे सभिनी जूं सरहदूं असांजूं मिलियल आहिनि। ॾोहारी कॾहिं हेॾे था अचनि, कॾहिं होॾे था वञनि, किथे हुते क्राइम करे हिते था अचनि, हितां क्राइम करे होॾे था वञनि। कचो पहिरीं खां तमामु घणो बहितर आहे, पर हाणे ईअं कोन्हे को त हुते ज़ीरो। मां नथो सम्झां त को बि अहिड़ो मुल्क असांखे नज़र ईंदो सवाइ थोरो घणो जेकॾहिं असां चऊं UAE जे। बाक़ी दुनिया में त उते क्राइम कोन्हे को। यूरोप में क्राइम आहे, UK में आहे, USA में आहे। सो मां इहो नथो चवां त उते क्राइम आहे इन करे हिते बि हुजणु घुरिजे, पर ॻाल्हि इहा आहे त इंसान ऐं क्राइम जो गॾु पैदा थियो।